आखिर केस ताईं मूंखे हिते वेहणो पवंदो? हा वसीम लुड न मुंहिंजी पेंटिंग ख़राब पई थिए यार। मां घणी देर हिते नथो वेही सघां। रिलैक्स रिलैक्स, कुछ नथो थिए, बस थोड़ी देर रुक। अच्छा वसीम, तोखे अॼु ताईं कंहिं चयो आहे त तुंहिंजूं अखियूं ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि? जी न, तव्हां पहिरियां आहियो जंहिं मूंसां इहा ॻाल्हि कई आहे। हैरत आहे। ऐं हीउ तुंहिंजे मथे ते निशान छा जो आहे? नंढपण में धकु लॻो। हो कीअं? छॾियो छा कंदो ॿुधी, वॾी कहाणी आहे। न न, मूंखे ॿुधणो आहे, ॿुधाए। ठीकु आहे त पोइ ॿुधो। नंढपण जी ॻाल्हि आहे। असांजे पाड़ेसरी जे घर में हिकु क्रिस्टल जी मूर्ति हूंदी हुई। सोहणी छोकिरी जी क्रिस्टल जी मूर्ति। मूंखे हुन सां प्यार थी वियो। ऐं हिकु ॾींहुं मां उहा मूर्ति चुराए पंहिंजे घर खणी आयोसि ऐं पंहिंजे हंध हेठां लिकाए छॾी। ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ उहा मूर्ति मुंहिंजे नंढे भाउ ॻोल्हे लधी। ॾाढो गोड़ कयईं। इन ॻाल्हि ते न त मूं कंहिंजे घरां मूर्ति चुराई आहे, बल्कि इन करे जो मूंखां पहिरें हुन उहा मूर्ति चुराइण चाही हुई। उहा मूर्ति खणी उहो छित ते हलियो वियो ऐं मूंखे धमकाइण लॻो त अगरि मूं हुनखे इहा मूर्ति न ॾिनी त हुन मूर्ति खे छित तां हेठि उछलाए छॾींदो। ऐं जीअं ई हुन सोहणी छोकिरी जी मूर्ति हुन खां खसण लाइ मां हुनजे पोयां डोड़ियुसि, हुनजे हथ मां उहा मूर्ति छॾाइजी टुकड़ा टुकड़ा थी। ऐं अहिड़ी तरह नंढपण में ई मुंहिंजी मोहबत टुकड़ा टुकड़ा थी वई। न उहा सोहणी छोकिरी हुनखे मिली सघी, न ई मूंखे। सॼी ज़िंदगी इहो धक जो निशान मुंहिंजे निड़ ते रहिजी वियो। हाणे कीअं रिश्तो आहे तुंहिंजो हुन सां? कंहिंसां? तुंहिंजे भाउ सां। उहो शायदि जीअं नंढपण में हुआसीं। तूं कॾहिं न चाहियो त तुंहिंजो रिश्तो तुंहिंजे भाउ सां गॾु बहितर थिए? मुंहिंजे चाहिण सां छा फ़र्क़ु थो पए? ताड़ी त ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। ख़ैर भला मूंखे अञा केतिरी देर हिते वेहणो पवंदो? बस बस थोड़ी देर, अञा 2 मिंट बस। प्लीज माहिरा। बस बस थी वियो। अची ॾिस। कीअं लगी? सुठी आहे। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।